अस्सलाम वालेकुम नाज़रीन। प्रोग्राम अॼु जी ॻाल्हि में मां आहियां सबीन मेमण। नाज़रीन, अॼु जी ॻाल्हि इहा आहे त अॼु सिंध असेंबली में तालीम मुफ़्त ऐं लाज़मी क़रार ॾियण वारो बिल इतफ़ाक़ी राय सां मंज़ूर कयो वियो, जंहिं मुताबिक़ 5 खां 16 सालनि ताईं तालीम लाज़मी ऐं मुफ़्त क़रार ॾिनी वई। नाज़रीन, इहो हिकु सुठो सवण आहे, इनखे हिकिड़ो सुठो क़दम चई सघिजे थो, छो त तालीम जे हवाले सां असां वटि सिंध में तमामु घणी सूरत हाल ख़राबु आहे, जंहिंमें असांजा वंदनि पारां पिणु मुख़्तलिफ़ वक़्तनि ते ॻणतीअ जो इज़हार कयो वियो आहे। तालीम जी सूरत हाल असां वटि सिंध में ईअं आहे जो असां वटि किथे स्कूल त आहिनि पर उते शागिर्द कोन्हनि के। वरी जिते शागिर्द आहिनि उन्हनि जी इहा हालत आहे त उहे पट ते वणनि जे हेठां वेही करे तालीम हासिल कनि था। त किथे वरी स्कूल बि आहिनि, उन्हनि जूं बिल्डिंग्स ऐं इमारतूं बि आहिनि, त उते उस्ताद ऐं शागिर्द कोन्हनि, पर उते ओताकूं क़ाइमु थियल आहिनि, माल जा वाड़ा आहिनि, गोदाम आहिनि। इन हवाले सां रिपोर्ट थियो आहे त सिंध में हज़ार स्कूल अहिड़ा आहिनि जेकी बंदि पियल आहिनि ऐं ताज़ो ई बंदि पियल स्कूलनि जे हवाले सां सुप्रीम कोर्ट में टियों ॾींहुं ॿुधणी बि थी हुई ऐं जंहिंमें इहो इन मौज़ू ते जेको सुप्रीम कोर्ट एक्शन वरितो त सिंध में एतिरा जेके स्कूल बंदि पियल आहिनि उन्हनि जो ज़िम्मेदार केरु आहे ऐं इन्हनि स्कूलनि जे हवाले सां उन तफ़सील घुरिया आहिनि। ऐं ताज़ो ई सिंध असेंबली जे इजलास में तालीम वारे वज़ीर इहा आगाही ॾिनी आहे त सिंध में 1100 अहिड़ा स्कूल आहिनि जिन खे फंक्शनल नथो करे सघिजे, जिन खे रनिंग में नथो आणे सघिजे। इहे स्कूल छो ठहिया, इन्हनि ते केतिरो ख़र्च थियो, इन्हनि ते केतिरी बजट ख़र्च कई वई, ज़ाहिर बिल्डिंग्स ठहियूं आहिनि, ठेकेदारनि खे पैसा ॾिना विया हूंदा, पर हाणे इन्हनि स्कूलनि खे फंक्शनल नथो करे सघिजे। इन्हनि स्कूलनि खे छो ठारायो वियो, इन्हनि जे तामीर थियण जा कहिड़ा मक़सद हुआ। हाणे इन में तालीम नथी ॾेई सघिजे, इन में उस्ताद मुक़ररु हूंदा लाज़मी, उन्हनि जो पघारनि जो बजट बि थियो हूंदो, हाणे इन्हनि स्कूलनि खे रनिंग में नथो आणे सघिजे। उनखां अलावा तालीम वारे वज़ीर इहा बि आगाही ॾिनी आहे इन ई साॻे इजलास में त खोड़ सारा अहिड़ा स्कूल आहिनि, स्कूलनि जूं इमारतूं आहिनि जिते कब्ज़ा थियल आहिनि, बासरनि पारां उते थाणा क़ाइमु थियल आहिनि ऐं उते जेके आहिनि सो ओताकूं ठहियल आहिनि, माल जा वाड़ा बि आहिनि। नाज़रीन, सिंध में जिथे तालीम जी सूरत हाल एॾी ख़राबु हूंदी, तालीम हिकिड़ो बुनियादी मसइलो बणियल आहे, हिकिड़ो बुनियादी इशू आहे, पर असां प्रोग्राम में तालीम जे हवाले सां खोड़ सारा अहिड़ा इशू आहिनि जिन ते असां वक़्तु ब वक़्तु ॻाल्हाईंदा रहंदासीं। पर अॼु हिकिड़ो जेको मुस्बत क़दम खयो वियो आहे उहो इहो आहे त अॼु जेको बिल पेश कयो वियो आहे इहो हिकिड़ो पॉज़िटिव क़दम आहे, हिकिड़ी ख़ुशाइंद ॻाल्हि आहे त घटि में घटि तालीम खे मुफ़्त ऐं लाज़मी त क़रार ॾिनो वियो। हाणे इन ते अमल कीअं थींदो, इन बिल में छा हो ऐं इन ते अॻियां हली करे इन बिल खे कीअं रखियो वेंदो, छो त असां वटि कानून त बिल त पास थींदा आहिनि पर ज़रूरत इन ॻाल्हि जी हूंदी आहे त उन्हनि ते अमल केतिरो थो थिए। इन हवाले सां वधीक तफ़सील वठंदासीं। असां सां गॾु हिन वक़्तु स्टूडियो में मौजूदु आहिनि सिंध टीवी न्यूज़ जा रिपोर्टर वहीद। उन्हनि खां पुछंदासीं त अॼु इजलास जी कार्रवाई कीअं हली ऐं जेको आहे सो उन ते जेको बिल पेश कयो वियो उन बिल में कहिड़ियूं कहिड़ियूं ॻाल्हियूं हुयूं। जी सभिनि, अॼु जेको आहे सिंध असेंबली जो इजलास जेको आहे तक़रीबन 1.25 कलाक लेट सां थियो तमामु, ऐं हिकिड़ो तमामु सुठे नमूने जो जेको बिल आयो आहे, ॿारनि खे जेको आहे फ्री एंड कंपलसरी एजुकेशन बिल पेश कयो वियो आहे, जंहिंमें ॼाणायो वियो आहे त लोकल अथॉरिटी हिकिड़ी क़ाइमु कई वेंदी जंहिंमें जेको आहे प्राइवेट ऐं सरकारी स्कूल रजिस्टर्ड हूंदा ऐं उन्हनि खे जेको आहे उनजी निगरानी कंदा जेके आहिनि म्यूनसिपल कॉर्पोरेशन ऐं म्यूनसिपल काउंसिल, ऐं उन्हनि खे जेको फंड बि इहे जेके आहिनि कॉर्पोरेशन्स ऐं काउंसिल ॾींदियूं। ॿियो जेको चैप्टर आहे उन में चैप्टर 2 आहे जंहिंमें ॼाणायो वियो आहे त हर जेको आहे 15 खां 16 साल जे जेके उमिरि वारे ॿार खे बिना नसुल ऐं रंग जे जेको आहे मुफ़्त तालीम फ़राहम कई वेंदी ऐं जेको आहे उहा मैट्रिक ताईं जेको आहे मुफ़्त तालीम हूंदी। ठीकु आहे। ऐं ॿियो जेको आहे उन में सब क्लास ॾिनो वियो आहे जेको उन में त जेको 5 सालनि खां जेको आहे ॿार जेको जंहिंजी उमिरि आहे उन ॿार खे जेको आहे स्कूल में दाख़िला ॾियण जे हवाले सां सबब जेको आहे पेश कया वेंदा वालदेन जा, जेको स्कूल मैनेजमेंट कमेटी जे आॾो त वाही छाजे करे नथो पढ़ी सघे, जेके गैर हाज़िर स्कूल मां आहिनि ॿारड़ा उन्हनि जे हवाले सां। त हाणे हिकिड़ो त इहो आहे, ऐं जेको इन हवाले सां माना ॿियो जेको हिन सब क्लास ॾिनो वियो आहे त वालदेन मजबूरियूं ॿुधाईंदा त ॿारड़ा जेके आहिनि छाजे करे जेको आहे स्कूल में माना त इनखे नथा पढ़ाए सघनि, उन जा कहिड़ा सबब आहिनि। ठीकु आहे। इहो जेको आहे स्कूल मैनेजमेंट कमेटी ॾाढो जेको आहे पेश कयूं वेंदियूं। हाणे स्कूल मैनेजमेंट कमेटी जेको आहे उहा आहे छा, उहो जेको आहे नाज़रीन खे ॿुधाइणु घुरिजे। हा बिल्कुलु। त उनजो जेको आहे वालदेन उन में शामिलु हूंदा आहिनि, उनजो चेयरमैन जेको आहे उन्हनि स्कूल जे ॿारनि जो जेको आहे कंहिं बि हिकु वालद खे जेको आहे चेयरमैन इलेक्ट कयो वेंदो आहे। उनजो जेको आहे उनजो चेयरमैन हिकिड़ो
यकराए सां जेको आहे डिसीशन कंदा आहिनि त हाणे थियणु छा घुरिजे, कहिड़ी मद में कहिड़ा फंड ॾियणु घुरिजनि ऐं किथे जेको आहे सख़्तु ज़रूरत आहे फंडनि जी, उन जे हवाले सां माना हिकिड़े फार्मूला ठाहींदा आहिनि त जेको आहे फंडनि जी विर्छ कीअं कजे, जेके असांखे मिलनि था। तक़रीबन मुख़्तलिफ़ फंड आहिनि, किन खे जेको आहे 25,000 ॾिना वेंदा आहिनि, कंहिंखे 50,000, मुख़्तलिफ़ माना हुनजे एडमिशन जे हिसाब सां हूंदो आहे त पोइ हिननि खे हाणे केतिरी फंडिंग। ॿियो जेको चैप्टर 3 ॾिनो वियो आहे त सरकार जेको आहे पंहिंजे स्कूलनि खे जेको आहे ऐं इदारनि में जेको ग्रांट जो निज़ाम मुतारिफ़ कराईंदी त पोइ हाणे इन्हनि खे जेको आहे स्कूल कीअं हलाइजनि, छो त बिल्कुलु हुन तालीम जेको आहे ॿारनि खे फ्री कई वई आहे ऐं जेके प्राइवेट स्कूल आहिनि उन्हनि खे जेको आहे त 20% ॿारनि खे एडमिशन ॾियणी आहे। ठीकु आहे। ऐं ॿियो जेको 20% कहिड़ा ॿार जिन खे एडमिशन ॾियणी आहे प्राइवेट स्कूलनि खे? प्राइवेट स्कूल 20% उहे एडमिशन ॾींदा बिना रंग ऐं नसुल जे, जेके ग़रीब आहिनि, जेके अफोर्ड नथा करे सघनि, वालदेन जिन जी माना प्राइवेट स्कूल में पढ़ाई जे फीस जेके अफोर्ड नथा करे सघनि उन्हनि खे। ऐं जेको आहे 20% उहे स्कूल जेके प्राइवेट आहिनि एडमिशन ॾींदा ॿारनि खे जिन खे सरकार ऑलरेडी माना ॾे पई ग्रांट, जेकी माना जिन खे ग्रांट न पई ॾे उन्हनि खे 5% माना एडमिशन ॾियणी आहे फ्री ऑफ कास्ट ऐं न उनखां इम्तिहानी फीस वठणी आहे। मुख़्तलिफ़ जेके हलंदा आहिनि चकर सरकारी स्कूलनि में त सर्टिफिकेट जी फीस ॾियो, मुख़्तलिफ़ मदनि में जेको आहे उगाड़ी कई वेंदी आहे। ऐं इन सबबु जेको आहे अक्सर तव्हां ॾिसंदो त जेके सर्वेज़ आहिनि, रिपोर्ट्स अक्सर जेके पब्लिश करायूं वेंदियूं आहिनि त उन में ॼाणायो वेंदो आहे त पोइ जेके सिंध जी ॿाराड़ी आहे तक़रीबन, हाणे मैं बि मां ग़लति हुजां त मां दुरुस्त कजो जे करे, त 20% जे लॻभॻि जेके आहिनि सिंध जा जेके ॿारड़ा आहिनि मैट्रिक इंटर या इंटर खां पोइ तालीम बरक़रार कोन था रखी सघनि, छो त फीसूं एतिरियूं इंक्रीज़ कयूं वियूं आहिनि ऐं एतिरो वाध कई वियो आहे फीसुनि में। मुख़्तलिफ़ जेके आहिनि चकर वग़ैरह जेके फीसूं लॻाइनि पिया उन जे करे। ठीकु आहे। हाणे अचूं था पाण जेको आहे बिल जी तरफ़, त चैप्टर 3 जो जेको सब क्लास 3 आहे उन में चयो वियो आहे त जेको इम्तिहानी फ़ीस बि जेको आहे फ्री हूंदी, उन्हनि खां शागिर्दनि खां स्कूल जी जेकी इंतिज़ामिया उहा फ़ीस उगाइण जी माना पाबंद न हूंदी। जेको माना उन जी ख़िलाफ़ वर्ज़ी उन जी कंदो त उनखे माना ॾंढ विझी थो सघिजे। इज़ाफ़ी जेको आहे जे ग्रांट ॾियण लाइ कंहिं बि स्कूल खे जेकॾहिं ज़रूरत आहे त उनखे स्कूल जी जेको आहे जेको स्कूल जी इंतिज़ामिया जेको आहे कॉर्पोरेशन या म्यूनसिपल काउंसिल खे जेको आहे हिकिड़ी समरी मोकिलींदी, असांखे जेको आहे इज़ाफ़ी माना जेको आहे एडिशनल जेको आहे ग्रांट खपे फलाणी मद में, त CM साहब जेको आहे उहो काउंसिल ऐं कॉर्पोरेशन वारा जेके आहिनि चीफ ऑफिसर या जेको आहे त उहे जेको आहे CM ॾे हिकिड़ी समरी मोकिलींदा, असांखे हिन फलाणी मद में जेको आहे हेतिरी ग्रांट खपे, एतिरा पैसा खपनि, त जेको आहे उहो पोइ जेको आहे CM जेको आहे उन हवाले सां इम्प्लीमेंट करण लाइ फाइनेंस डिपार्टमेंट खे ऑर्डर कंदो त पोइ जेको हाणे हिननि खे फंड ॾिना वञनि। ठीकु आहे। इन हवाले सां माना त छो त जवाबु ॾींदा आहिनि अक्सर स्कूल त पोइ जेको आहे असांखे फ़ीस कोन्हे मजबूरनि, जीअं अक्सर अॼुकल्ह कराची यूनिवर्सिटी में इशू हले पियो त पोइ HSC जेकी आहे हायर एजुकेशन कमीशन जेको आहे सूबनि ॾे मुंतक़िल थी वई आहे, सिंध बि ठाही आहे माशाल्लाह, हाणे हिकिड़ो ऐलान त थी वियो आहे, अलाह करे उन ते इम्प्लीमेंट थिए। ठीकु आहे। त उन्हनि जेको आहे बसुनि जे किरायनि में इज़ाफ़ो कयो, फीसुनि में इज़ाफ़ो कयो, बसि इन जे हवाले सां जेको ॾिनो वियो आहे न, त कॉर्पोरेशन जेको आहे उन्हनि खे हिकिड़ी समरी मोकिलींदी ऐं उन हर शइ माना उनखे फ्री ॾिनी वेंदी उन खां पोइ। ठीकु आहे। ॿियो जेको आहे इन्हनि खे जेको आहे ग्रांट मिली वेंदी, पर उन में शर्त इहे रखिया विया आहिनि त हर ॿार जेको आहे ॿार जी जेको आहे उनजी स्कूल में मौजूदगी यकीनी बणाई वञे। ठीकु आहे। ऐं टोटल आबादी जेकी आहे स्कूल जी सिटी जी या जेकी दह में अचे थो स्कूल या UC में केतिरा बि अचनि था, त वही त बिल जे हवाले सां ॻाल्हि ॿोल तव्हां सां वरी पोइ कंदासीं, पर ब्रेक वठिणो आहे हिते। नाज़रीन वठूं था ब्रेक, ॻाल्हायूं था बिल ते ब्रेक खां पोइ।
वेलकम बैक नाज़रीन ब्रेक ते वञण खां अॻु में वहीद असांखे ॿुधाए रहियो त जेको बिल सिंध असेंबली में पेश कयो वियो, बिल पास कयो वियो आहे, उन में कहिड़ियूं कहिड़ियूं शयूं रखियलूं उन हवाले सां असांखे ॿुधाए पियो। पर मां तव्हांखे ॿुधाईंदे लाइ त टीवी स्क्रीन ते असांजो नंबर बि तव्हां वटि तव्हां ॾिसी रहिया आहियो, तव्हां असांखे कॉल करे सघो था, ॿुधाए सघो था ऐं असां जेको आहे सो तव्हांजी ॻाल्हि ॿुधंदासीं ऐं उन ते ॻाल्हाईंदासीं। नाज़रीन हाणे ॿीहर वहीद खां पुछूं था त उहो कंटिन्यू पंहिंजी ॻाल्हि बिल जे मुतालिक़ जेको ॿुधाए रहियो त हिन बिल में कहिड़ियूं कहिड़ियूं तजवीज़ूं रखियूं वयूं आहिनि। जी वहीद। जी सभिनी इहो त माना हिकिड़ो हलूं पिया ॻाल्हि त इम्प्लीमेंट कहिड़ा कहिड़ा हुन ते शर्त रखिया विया आहिनि त उनखे इहो बि चयो आहे त भाउ फंड ॾींदासीं तव्हांखे त मयारी तइलीम खे यकीनी बणाइणो आहे, उस्तादनि जी तरबियत कराइणी आहे, ट्रेनिंग थियणु घुरिजे। पर इन में ॾिसो न तइलीम इन उस्तादनि जी जेकी आहे तरबियत ऐं ट्रेनिंग ऑलरेडी हलंदड़ आहे। एनुअल डेवलपमेंट प्रोग्राम में ऑलरेडी उन लाइ पैसा रखिया विया आहिनि एजुकेशन डिपार्टमेंट जो। हुन में त भाउ उस्तादनि खे ट्रेनिंग कराइणी आहे, ट्रेनिंग त ऑलरेडी थिए पई न, उन जा ई नतीजा न निकिता आहिनि। हिकिड़ो माना हिकिड़ो जो सुवाल पैदा पियो थिए हिकिड़ो इहो आहे, ठीकु आहे। ऐं जेको आहे वक़्त ते जेको आहे ॿारनि खे कोर्स कराइणा आहिनि, सब्जेक्ट्स जा माना जेको आहे जेके थींदा आहिनि हुन जा इम्तिहान, मुख़्तलिफ़ जेके सब्जेक्ट्स आहिनि उन्हनि जा। ॿियो जेको ॾिनो वियो आहे चैप्टर 4 में त प्राइवेट स्कूल 20% जेको आहे बेपोच ग़रीब शागिर्दनि खे जेको आहे मुफ़्त तइलीम ॾींदा। इहो पाण ऑलरेडी बि थोरो ज़िक्र करे आयासीं, वरी तफ़सील थोरो नाज़रीन खे ॿुधाइणु घुरिजे त 20% उनखे बेपोच ग़रीब माण्हुनि खे जेको आहे ॾींदा एडमिशन। ऐं उन स्कूल में जेतिरा बि जेको आहे शागिर्द हूंदा ऐं उन्हनि जो 20% हूंदो, ठीकु आहे। ऐं जेकॾहिं सरकार जेको निजी स्कूल खे ॾिए पई, ग्रांट ॾिए पई, उहो 20% उन ते जेको आहे लागू थींदो। इहो इन कानून खां पोइ जेको आहे इम्प्लीमेंट थींदो। ऐं जिन खे ग्रांट न पई मिले उहे 5% जेको आहे, ठीकु आहे। ॿियो जेको आहे को बि जेको आहे प्राइवेट स्कूल शुरूआति जेको मसइलनि अॼुकल्ह जीअं कराची में आम जाम आहे, इहो रवाजु जेको पइजी वियो आहे त उहा नर्सरी में जेको शागिर्द जंहिंखे पूरो ॻाल्हाइणु मुकमल कोन थो अचे, उन खां जेको आहे टेस्ट वठंदा पहिरियां, ठीकु आहे। त उहो सिस्टम जेको आहे उनखे ख़तमु कयो वियो आहे त बाबा इहो हाणे न थियणु घुरिजे। ॿियो जेको आहे उन जी जेको आहे फीस बि न वरिती वेंदी, जेको आहे दाख़िला टेस्ट जी फीस बि हणंदा आहिनि, उहा ख़तमु कई वई आहे। एडमिशन फीस, ठीकु आहे। मूंखे कोन थो लॻे त इन ते को इम्प्लीमेंट थींदो। इम्प्लीमेंट ॾाढो ॾुखियो आहे। हीउ बिल ॾाढो तमामु ज़बरदस्त आहे, पर जेको आहे इंतिज़ामी जेको आहे न मुंझार ॾाढा पैदा करे छॾिया। छो त असां वटि कमाई हुई एडमिशन फीस एॾियूं गरियूं रखियूं वेंदियूं आहिनि, उन्हनि मां ई जेको आहे सॼे साल जी कमाई करे वठबी आहे। मूंखे इहो चवण जो मक़सदु इहो आहे न, बिल एतिरो तमामु ज़बरदस्त आहे, पर जेको आहे न इन ते इम्प्लीमेंट थियणु मूंखे ॾाढो ॾुखियो थो लॻे। हिकिड़ो मां हिते तव्हांखां सवाल करणु चाहींदमि त इहो तालीम लाज़मी जेका करार ॾिनी वई आहे, इन जो मतिलबु छा आहे? त जेके वालिदेन ॿारनि खे स्कूल नथा मोकिलिनि, या पहिरीं त इहा सुजाॻी पैदा करण जी ज़रूरत आहे, वालिदेन खे इहा अवेयरनेस हुजे त ॿार खे स्कूल लाज़मी मोकिलिजे, त ॿार जेको आहे सो तालीम पिराए, तालीम जी अहमियत केतिरी आहे। पर हिते एतिरी अवेयरनेस बि कोन्हे। वालिदेन ॿारनि खे स्कूल मोकिलण जे बजाए जॾहिं वॾा थियनि था उन्हनि खे मुख़्तलिफ़ कमनि कारनि ते लॻाए था छॾनि, त जीअं उहे कुझु कमाए करे खणी अचनि। त तालीम जेका लाज़मी करार ॾिनी वई आहे, इन ते अमल कीअं करायो वेंदो? कहिड़ी सज़ा रखी वई आहे त जेके वालिदेन ॿारनि खे स्कूल नथा मोकिलिनि उन्हनि लाइ कहिड़ी सज़ा रखी वई आहे त जीअं स्कूल मोकिले सघनि? छो त अॻे अंग्रेज़नि जे दौर में इहो कानून हो त जेके वालिदेन ॿारनि खे स्कूल न मोकिलींदा हुआ उन्हनि ते ॾंड रखियो वियो, उन्हनि खां ॾंड वरितो वेंदो। हिते कहिड़ी सज़ा आहे जेका हिननि बि जेको आहे हिकिड़ो ज़बरदस्त क़िस्म जी जेको आहे सज़ा मुतारिफ़ कराई आहे, पर जेको आहे उहा तमामु घटि आहे। उहा इहा आहे त जेके वालिदेन जेको आहे ॿारनि खे स्कूल नथा मोकिलनि उन्हनि खे जेको आहे 5000 ॾंड ऐं 3 महीना जेको आहे उनखे सज़ा मिली थी सघे, या ॿई सज़ाऊं माना लॻी थियूं सघनि उनखे, ठीकु आहे। पर ॾिसो न त 5000 त का वॾी ॻाल्हि कोन्हे, तमामु हिकिड़ो वॾो ॾोह था कनि, इनखे हिकिड़ो ॾोह तसवर कयो वञे, ठीकु आहे। त इहे जेके आहिनि असां तालीम हासिल करणु हर ॿार जो बुनियादी हक़ आहे। हा, त हीउ जेको बलोचिस्तान में अॻे हूंदो यूसुफ अज़ीज़ मक्सी, उन हिकिड़ो मे बि मां ग़लति हुजां CM हुयो हिन जो, त उन जेको आहे हिकिड़ी इहा सज़ा मुतारिफ़ कराई त जेके बलोचिस्तान में जेके वालिदेन आहिनि उहे ॿारनि खे स्कूल नथा मोकिलनि त उन्हनि खे जेको आहे क़त्ल जी सज़ा ॾिनी वेंदी,
ठीकु आहे त माण्हू बाक़ाइदा ख़ौफ़ में जेको आहे चयूं त वाह स्कूल न मोकिलींदा त में बि मथां फाई ते चाढ़ियो वञे या ॿी का अहिड़ी मौतमार सज़ा ॾिनी वञे त हिकिड़ो ख़ौफ़ हुयो। हाणे घटि में घटि त 15,000 त घटि में घटि हुजणु घुरिजे ऐं 6 महीना जेको आहे सज़ा हिन इहो वॾो ॾोह आहे हिकिड़ो ठीकु आहे। ॿियो जेको आहे प्राइवेट स्कूल अक्सर जेको आहे ॿारनि खां जे वालदेन खां जेको आहे चंदो वठंदा आहिनि। मसलन जेको आहे इदारे खे हलाइणो आहे हिन बंद में असांखे एतिरो चंदो खपे, उहो जेको आहे उन जी हाणे उन ते बैन हयो वियो आहे। ठीकु आहे, बैन हयो वियो आहे। जेकॾहिं उहो उन केर बि स्कूल जेको आहे उन जी ख़िलाफ़ वर्ज़ी कंदो त उन ते ॾंढु विधो वेंदो। ॾंढ में जेको आहे 50,000 खां लख जेको आहे माना स्कूल ते ॾंढु विधो वेंदो आहे। जेके चंदे जी मद में या मुख़्तलिफ़ जवाज़ ॼाणे शागिर्दनि खां इंतिज़ामिया ते ॾंढु विधो वेंदो त भाउ हीअ तव्हां जेको आहे चंदो कीअं था वठो, उन ते जेको आहे 50 खां 1 लख रुपया ॾंढु जो माना फ़ैसिलो कयो वियो आहे। ऐं ॿियो जेको आहे इन्हनि खे जेके बि काउंसिल जा आहिनि या म्यूनिसिपल कॉर्पोरेशन जा जेके चीफ ऑफिसर आहिनि उनखे अख़्तियार ॾिनो वियो आहे। उनजे तइलीम खाते जेको प्राइमरी तइलीम उन्हनि जे अंडर में आहे त उनखे चयो वियो आहे त जेके अण रजिस्टर्ड स्कूल आहिनि उनखे फौरी तौर ते जेको आहे उन ते बैन कयो वञे, उनखे फौरी तौर ते बंदि करायो वञे। ऐं उन्हनि खे इहो बैन विधो वियो आहे त इश्तिहार तव्हां नथा ॾेई सघो कंहिं बि अख़बार में एड को बि नथा ॾेई सघो। ठीकु आहे। ॿियो जेको आहे उन में अण रजिस्टर जेके स्कूल आहिनि उन में जेके ॿार ऑलरेडी पढ़नि था उन्हनि जो मुस्तक़बिल बचाइण लाइ उन ऑफिसरनि खे जेको आहे इहा हिदायत कई वई आहे बिल में त बाबा जेको आहे अण रजिस्टर्ड ॿार जेके स्कूल आहिनि उनखे बंदि करे फौरी तौर ते ॿार जेको आहे रजिस्टर्ड स्कूल में दाख़िल कराया वञनि। ठीकु आहे। ऐं फौरी तौर ते माना उनखे मुंतक़िल कयो वञे। ऐं जेकॾहिं ॾंढु जेको आहे उन्हनि जो 2 लख आहे पोइ बि जेके अण रजिस्टर्ड जेके आहिनि स्कूल हलनि पिया 2 सालनि जो जेको आहे उनखे ॾिनो वियो आहे त भाउ जेसि ताईं इम्प्लीमेंट थिए इन्हनि ते त उन्हनि खे जेको आहे 2 लख रुपया ॾंढु विधो वेंदो अण रजिस्टर्ड स्कूलनि ते। जेकॾहिं उन जे बावजूद बि उनखे हलाइनि था स्कूल त उन बाद बि जेको आहे हुन ते जेको आहे 5 लख रुपया ॾंढु विधो वेंदो ॿीहर। त भाउ तव्हां हिकु दफ़ो तव्हां चयोसीं त भाउ इनखे क्लोज़ कयो ऐं पोइ बि तव्हां उनखे हलायो था त उन ते जेको आहे 5 लख रुपयनि जो ॾंढु विधो वेंदो। ऐं ॿियो जेको आहे स्कूल में जेको आहे क़ाइदा ऐं कानूननि ते जेको आहे अमल कयो वेंदो करण जी हिदायत कई आहे, जंहिंमें इनखे चयो वियो आहे त भाउ हर स्कूल में जेको आहे कैंटीन बि हुजे, होटल बि हुजे, कैंटीन हुजणु घुरिजे हिकिड़ी, उन में जीअं मसलन ग्राउंड हुजणु घुरिजे ऐं जीअं प्ले ग्राउंड हुजणु घुरिजे ॿारनि खे सहूलियत ॾियण लाइ। जेकॾहिं उहे न आहे त उन ते 25,000 रुपया ॾंढु विधो वेंदो। बिल में इहे जेके आहिनि थुलियूं ॻाल्हियूं जेके आहिनि इहे आहिनि। पर मूंखे जेको आहे न सभिनि लॻे कोन पियो प्राइवेट स्कूल जेके मैनेजमेंट आहे हुनजी यूनियन ऑलरेडी ठहियलु आहे, मूंखे कोन पियो लॻे त एॾो जेको आहे सख़्तु जेको कानून आहे उन ते इम्प्लीमेंट बि थी सघे थो या न। छो त प्राइवेट स्कूलनि जी हिकिड़ी अलॻि माफ़िया ठहियलु आहे, उन्हनि जा हिकिड़ा पंहिंजा रूल्स आहिनि, उन्हनि ते उहे अमल कनि था, उन जे तहत उन्हनि जूं एडमिशन्स थियनि थियूं, उन्हनि जूं फीसूं जेके आहिनि ऐं मुख़्तलिफ़ जेके एन्युअल फीस आहिनि, मुख़्तलिफ़ चार्ज जेके उहे कनि था पैसा मुख़्तलिफ़ वक़्तनि ते, इहो हिकिड़ो उन्हनि जो हिकिड़ो वॾो प्रोसेस आहे, उहो अलाए इन ते अमल थी सघंदो अलाए न थी सघंदो। उन खां अलावा हिकिड़ो ॿियो बि बस ॻाल्हि आहे त जेके अण रजिस्टर्ड स्कूल आहिनि उन्हनि में जेके ॿार तालीम हासिलु कनि था त इन्हनि स्कूलनि जी रजिस्ट्रेशन जो जेको अमल आहे उहो शफ़ाफ़ थी सघंदो। जेका कमेटी आहे स्कूल मैनेजमेंट कमेटी उहा न ते कीअं अमल कराए सघंदी, छो त असां वटि जेको मैनेजमेंट जो सिस्टम आहे उहो तमामु घणो पुअर आहे। पर हिन वक़्तु असां सां गॾु कॉलर आहे, हुन खां पहिरीं पुछंदासीं। जी हैलो, अस्सलाम वालेकुम। जी तव्हां केरु किथां पिया ॻाल्हायो? मोहम्मद नवाज़। जी छा चवंदो मोहम्मद नवाज़? इहो साईं तालीम जे बारे में चए थो ॿार नथा पढ़ायो, जेके वालिदेन ते ॾंढु लॻो वेंदो। जी साईं इहो त सही आहे सुवाल, पर असांजो मक़सदु इहो त ॿार वञनि था अॻुवा थी वञनि था, दाड़ा पूरे सियासतदान में सॼो कमु इन्हनि जो आहे, काॾों पढ़ायो असां मज़दूर माण्हू।
महिरबानी मोहम्मद नवाज़ तव्हांजी। जी सभिनी मोहम्मद नवाज़ इहो तमामु सुठो पॉइंट हिकिड़ो खयो असां वटि। इहो बदमनी जो इशू त आहे, ॿेराड़ियुनि में सूरत हाल एॾी ख़राबु आहे, न सिर्फ़ु ॿेराड़ियुनि में पर शहरनि में बि ॿारनि जो अगवा थियणु, उन्हनि जो क़तल थियणु, उन्हनि सां ज़्यादतियूं थियणु, इन करे बि शायदि वालिदेन ख़ौफ़ खां ॿारनि खे स्कूल नथा मोकिलीनि। पर इहो को एॾो हो नाहे, एॾो सबबु नथो ॼाणाए सघे, इन करे ॿार खे तालीम ई न ॾिजे, ॿार खे पढ़ाइजे ई न। पंहिंजी जॻह ते इहो मसइलो त आहे बिल्कुलु। इहो साईं जन जो जेको आहे सुवाल बिल्कुलु दुरुस्त आहे, पर दलील साईं जन जो जेको आहे न मज़बूत कोन्हे। ठीकु आहे, हाणे जेकॾहिं सॼी कराची में जेकॾहिं रोज़ जेको आहे 10 खां 15 माण्हू। अच्छा भाई दसा हिन वक़्तु ॿी कॉल मौजूदु आहे, उनखां पुछंदासीं। हेलो हेलो, अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम जी, केरु अदा? अब्दुल फताह मेमन स्पीकिंग फ्रॉम सेवन शरीफ। जी अब्दुल फताह, छा चवणु चाहींदो? हाँ, मां इहो चवां पिया जेको बिल लाज़मी तइलीम जे बारे में आयो आहे मैडम, जी जी, इन खे इम्प्लीमेंट साईं जिन तव्हां सां गॾु जेको टाक करे पियो उन चयो त टाउन कमेटी जा अफ़सर कंदा हाँ या म्यूनिसिपल जा। मां सजेशन ॾींदुसि त इहो इम्प्लीमेंट बिल्कुलु न थींदो, इन ते अमल न थींदो जेकॾहिं कंहिं मजिस्ट्रेट खे पुराणे सिस्टम सां अटेंडेंस खे रखियो वञे या उन सां गॾोगॾु जेसीं ताईं को फौजी ऑफिसर इंक्लूड न कयो वेंदो तइलीम खाते में, तेसीं ताईं मुंहिंजे ख़्याल में त को बि बहितरी न ईंदी या इन बिल आणण जो को बि फ़ाइदो न थींदो। तो उनजे करे महिरबानी अब्दुल फताह जी, सजेशन आहे जी सजेशन आहे जी। लाइन ड्रॉप थी वई। अब्दुल फताह मेमण हुयो। ॻाल्हि उहा ई त अञा बिल आयो आहे, इन ते अञा अमल थियण जी ॻाल्हि हले पई, त हिननि इहा ई ॻाल्हि कई त इन बिल ते अमल न थी सघंदो। तहफ़ुज़ात हिननि जा अॻु में ई ज़ाहिर थी विया आहिनि, जेका पंहिंजी जॻह ते ग़लति ॻाल्हि बि कोन्हे का। सभिनी इहो जेको आहे न पाण त ऑलरेडी माना हिकिड़ो डिस्कस करे वेठासीं, त उहा इम्प्लीमेंट थियणु ॾाढो ॾुखियो आहे। पर अब्दुल फताह ॻाल्हियूं त असां ॾाढियूं सुठियूं कयूं वेंदियूं आहिनि, पर उन ते अमल करण जी ज़रूरत हूंदी आहे। अब्दुल फताह इन ॻाल्हि सां मां इतफ़ाक़ कोन कंदुमि त जेको आहे हर ॻाल्हि में फ़ौज खे शामिलु कयो वञे। जेकॾहिं सिविल माण्हुनि खे बि ज़िम्मेवारी मिलणु घुरिजे। ठीकु आहे, ज़रूरु खामियूं आहिनि पर उन्हनि खे दुरुस्त करण जी ज़रूरत आहे, छो त SMC में जेको हिन बिल में ॾिनो वियो आहे न, वालिदेन खे एतिरो अख़्तियार ॾिनो वियो आहे, 2/3 माना जेको आहे मेजॉरिटी वालिदेन जी हूंदी, ऐं जेको आहे तक़रीबन ॿी जेकी आहे उहो औरतुनि खे ॾिनी वई आहे। ठीकु आहे, इंतिज़ामिया जो माना 0.1 जे बराबरि बि जेको आहे किरदारु कोन्हे को। ठीकु आहे, उन खां जेकॾहिं माना तक़रीबन एतिरो हुनजो किरदारु रखियो वियो आहे। जेकॾहिं वालिदेन बाख़्तियार आहिनि इन मामले में, सॼो जेको आहे स्कूल खे हलाईंदी जेको आहे स्कूल मैनेजमेंट कमेटी आहे, त पोइ उन में हाणे जेको आहे ॾिसो न, जेकॾहिं पोइ बि वालिदेन जेको आहे फ़ौजनि खे अख़्तियार ॾियनि या जेको आहे हिन खे ॿियनि जेको आहे हिन खे आंदो वञे मिलिट्री जेको आहे ब्यूरोक्रेसी खे, इहो ग़लति आहे। सिविल माण्हुनि खे पंहिंजे तौर ते हिकिड़ी ॻाल्हि कई त छो त जेको हिन वक़्तु असां वटि जेके इंतिज़ामी मामला संभालींदड़ माण्हू आहिनि, उन्हनि बि को ख़ासि बूटो त कोन ॿारियो आहे। उनजा नतीजा तव्हां ॾिसो था त सिंध में तालीम मुफ़्त ऐं लाज़मी क़रार त ॾिनी वई आहे, बिल पेश कयो वियो आहे, इन ते अमल बि अलाह करे कयो वञे। इन जेकॾहिं इन ते अमल थियो त तमामु सुठी ऐं बहितर ॻाल्हि हूंदी। इन सां असांजो क़ौम जो ईंदड़ मुस्तक़बिल, ॿारनि जो मुस्तक़बिल जेको आहे उहो महफ़ूज़ थी सघंदो, बची सघंदो। पर ॻाल्हि इहा आहे त असां वटि जेके तालीम जे हवाले सां खोड़ सारा मसइला आहिनि, खोड़ सारा इशूज़ हिन वक़्तु असां वटि जेके मीडिया में बि रिपोर्ट थिया आहिनि, त कई अहिड़ा स्कूल आहिनि जिन ते कब्ज़ा थियल आहिनि, जिते ओताकू आहिनि, गुदाम आहिनि, माल जा वाड़ा आहिनि। स्कूल त आहिनि, शागिर्द त आहिनि, पर उते पढ़ाई नथी थिए। उहे थाणनि में क़ाइमु तब्दील थियल आहिनि, उते मुख़्तलिफ़ जेके आहिनि ॿिया इदारा कमु करे रहिया आहिनि। इहे जो जेकॾहिं ईअं थींदो त प्राइमरी तालीम जो त तसवुर बाद में अची थो वञे, पहिरीं असां स्कूल त ख़ाली करायूं, स्कूल त छॾायूं, उन्हनि तां कब्ज़ा त छॾायूं। इहा सभिनी असां वटि हिन वक़्तु कॉल आहे वई, त हिन ते पोइ ॻाल्हाईंदासीं। हेलो हेलो अदी, अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम जी अदा, केरु किथां पिया ॻाल्हायो? अब्दुल अहद सखर मां पियो ॻाल्हायां। अब्दुल अहद सखर मां, जी छा चवंदो अदा? अदी जेको एक्सपर्ट वेठो आहे जंहिं ॿुधायो पए त हे कानून पास कया अथऊं सिंध असेंबली में, तमामु सुठी ॻाल्हि आहे। जी जी, प्राइवेट स्कूलनि जो त इहो हाल आहे त जेको तव्हां चवंदा त प्ले ग्राउंड हूंदो, उन में हूंदो हिकिड़ी नंढड़ी जाइ आहे जंहिंमें एतिरा नंढड़ा कमरा आहिनि, बाथरूम जेतिरा, जंहिंमें उहे ॿारनि खे विहारे ऐं ज़बरदस्ती पिया हुते पंहिंजो धंधो कनि। हाणे मसइलो इहो आहे त प्ले ग्राउंड बि हुजे, कैंटीन बि हुजे, इहे सभु शयूं त सुठियूं आहिनि
ऐं ॿिया जेके तव्हां इंस्पेक्टर हिते विहारिया आहिनि सिंध गवर्नमेंट उहे अहिड़ा आहिनि जो जेकॾहिं को सर्टिफिकेट सही कराइण लाइ को पेरेंट्स खणी थो वञे त हुनखे चवंदा 500 रुपया अॻ में ॾियो। हाणे इन्हनि शयुनि ते इम्प्लीमेंट केरु कराईंदो, मां इन सुवाल जो जवाबु खपे। बिल्कुलु, महिरबानी अब्दुल अहद साहब। अब्दुल अहद बि यही ॻाल्हि कई त इन ते इम्प्लीमेंट केरु कराईंदो, छो त असां वटि करप्शन एतिरी आहे, मेरिट जी लताड़ एतिरी आहे जो इहो जेको माण्हुनि खे जेके बिल में ॻाल्हियूं आहिनि पूरियूं थियण को ख़्वाब लॻे थो। उहो त पाण शुरूआत में जीअं ई प्रोग्राम शुरू थियो त असां इहा ई ॻाल्हि कईसीं त जेको आहे इन बिल त तमामु ज़बरदस्त आहे, ठीकु आहे, त पर इन जेको आहे वॾा माना जेको आहे न भई इंतिज़ामी मुंझारा पैदा करे छॾनि, इम्प्लीमेंट थियणो ॾाढो मुश्किल आहे, ठीकु आहे। त पहिरियों जेको अचे मां पहिरें सुवाल ते जेको साईं जन कयो त उन में पब्लिक अकाउंट्स कमेटी जे चेयरमैन जेको आहे ॼाम तमाची उनाड़ चयो त भाउ जेके बि स्कूल ॻाल्हाईंदासीं ब्रेक खां पोइ, तव्हां पंहिंजी ॻाल्हि कंटिन्यू कजो। नाज़रीन, वक़्तु आहे ब्रेक जो, वठूं था ब्रेक। वेलकम बैक नाज़रीन। जी वही तव्हां पंहिंजी ॻाल्हि कंटिन्यू कंदो। मां चवां पियो त पब्लिक अकाउंट्स कमेटी जो चेयरमैन आहे, उन जेको आहे बंदि जेके स्कूल सिंध में पिया आहिनि त हिकिड़ो ऑडिट पहिरां आयो अथव जेको आहे इहे स्कूल बंदि पिया आहिनि, करोड़नि रुपयनि जो जेको आहे उन ते जेको आहे सरकारी नाणो जेको आहे ज़ाया पियो थिए त ऐं रहंदो जेको आहे जेकॾहिं इन्हनि खे न रखियो वियो, इनखे जेको आहे इन्हनि खे जेकॾहिं विकिरो न कयो वियो, तजवीज़ ॾिनी आहे त हिनखे विकिरो करे जेको आहे तव्हां सरकार खे जेके ॿ टे ॾोकड़ मिलनि था उहे सरकारी नाणे में हर मो ज़ाया छो था कयो, खज़ाने में जमा कराया वञनि। जेकॾहिं इहे सभु हिनखे जेको आहे हाथी खे छो पिया पालियो तव्हां, जेकॾहिं इहे स्कूल पिया हूंदा त हिन ते रिपेयर ते बि जेको आहे करोड़नि रुपयनि जी जेको आहे। अच्छा वहीद, मां तव्हांजी ॻाल्हि ते कटियां थी, असां सां कॉल आहे। हेलो हेलो, अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम जी, ठीक ठाक, केर पिया ॻाल्हायो था, किथां पिया ॻाल्हायो? अदी ज़ुल्फ़िकार ज़रदारी थो ॻाल्हायां, सरारी खां ज़िलो सांगड़। जी ज़ुल्फ़िकार, छा चवंदो? अॼु मसइलो इहो आहे, मां थोरो हिकिड़ो पुठिते वठी थो हलां। 60 जी ॾहाई में त उन वक़्तु इहो हुयो त फील्ड मार्शल अयूब खान हुयो, जेके तव्हांखे यादि हुन ज़ोरी कई, जबरी तालीम प्राइमरी कई, ॿारनि खे तव्हांखे हर हाल में 5 दर्जा घटि में घटि पढ़ाइणा जी। जेको वालिद न पियो मोकिले त उनखे जेल कस्टडी कयो पियो वञे। जेकॾहिं असां पंहिंजे नियाणियुनि खे हींअर को अहिड़ो कानून लागू कयूं, छो जो असां छोकिरा माशाल्लाह पढ़नि पिया त नियाणियूं असांजो बिल्कुलु पुठिते आहिनि, जंहिंजो को छा इहो असां इहो सिरिश्तो नथा लागू करे सघे, पीउ खे मजबूर कयूं की पंहिंजी नियाणी खे हर हाल में घटि में घटि 5 दर्जा त पढ़ाए, हिकिड़ी तालीम प्राइमरी हिकिड़ी फाउंडेशन तुंहिंजी मज़बूत थी वञे, पोइ अॻिते पोइ ज़ाहिर आहे जॾहिं दर्जा पास थी करे माइटनि खे शौक़ु थिए थो त मुंहिंजी नियाणी हाणे थोरो अॻिते वधे, अंग्रेजी पढ़े, अंग्रेज़नि जी ॿोली ॻाल्हायो, त इहो पोइ सिलसिलो आहिस्ते आहिस्ते अॻिते वधंदो आहे। त इन में ज़रूरी न आहे त असां ऐं ख़बर ॿी ॻाल्हि त असां में वॾेरो फैक्टर वॾी अहमियत रखे थो वधी जी बिल्कुलु। ऐं इहो जेको आहे इन खे जेसिताईं असां ऐं इन खे तव्हां DCOs खे जेकॾहिं तव्हां इन खे पाकचार कयो ऐं उन्हनि खे इहो तव्हां चओ था इम्प्लीमेंट करिणो, असां तव्हां खां सवाल पुछंदासीं, जंहिं इलाइक़े में का नंढड़ी नियाणी स्कूल नथी अचे त जवाब त पोइ हुनजी ज़िमेदारी आहे, हुनजा ऑफिसर्स वञनि, विज़िट कनि, अचानक छापा आणनि, ॾिसनि ॿार स्कूल अचनि था कोन था अचनि, असां निज़ाम खे बहितर बणाए सघूं था, बजाए जो मां कंहिं ॿिए ते इल्ज़ाम हणायां हुन ते हणनि, हिकु सिरिश्तो अहिड़ो ठाहियो वञे। त मुंहिंजी इहा राय आहे, वधीक हाणे अवां माशाल्लाह इल्म अदब जा वेठा आहियो हुते। वॾी महिरबानी अवांजी ज़ुल्फ़िकार तमामु सुठी ॻाल्हि कई, वही त ज़ुल्फ़िकार तमामु सुठी ॻाल्हि कई त असां वटि नियाणियुनि खे तालीम ॾियारी वञे, पर तालीम हिन वक़्तु बुनियादी इशू आहे, अहम मसइलो आहे जेको न सिर्फ़ु छोकिरनि जे लाइ छोकिरनि लाइ ज़रूरी आहे, छोकिरियुनि लाइ बि ज़रूरी आहे, बल्कि मसइलो इहो आहे त वालिदेन पंहिंजे ॿार खे, चाहे उहो छोकिरो हुजे चाहे उहा छोकिरी हुजे, उनखे स्कूल मोकिलिन पढ़ण जे लाइ, उन लाइ तालीम उनखे लाज़मी जेको आहे सो उनखे ॾियारिन। जी तव्हां पंहिंजी ॻाल्हि कंटिन्यू कयो। मां उहो चवां पियो त जेको आहे उन्हनि खे विकिरो करण जी तजवीज़ ॾिनी हुई, करोड़नि रुपया ईंदा, जेकॾहिं तव्हां इहे बिल्डिंग्स रखंदो, सुभाणे जेको आहे बजट में वरी एलोकेशन रखी वेंदी अथव, जेको आहे हिननि जी रिपेयर कयो, रिपेयर ते बि जेको आहे करोड़नि रुपया ख़र्चु ईंदा वरी। इन खां बहितर आहे त तव्हां जिते बि जहिड़ी बि दह में स्कूल आहे उनखे विकिरो कयो, ज़ाहिरी आहे तव्हां वठंदो, मां वठंदुमि, ॿिया जेके बि उतां जा रहवासी आहिनि, ज़ाहिरी आहे हर कंहिंजी ज़रूरत आहे, उहे वठी छॾींदा,
ऐं उन्हनि खे इहो जेको अच्छो जेको आहे इन्हनि जो हाथी इन खे खपाइणु घुरिजे जल्दी। अच्छा भाई असां सां कॉल आहे इन ते वरी पोइ कॉल वठी करे ॻाल्हाईंदासीं। हेलो अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम जी। अदा केरु पिया ॻाल्हायो, किथां पिया ॻाल्हायो? मुख्तियार शेख पिया ॻाल्हायां ॾखण डिस्ट्रिक्ट शिकारपुर खां। जी मुख्तियार, छा चवंदो? अभी मां इहो चवंदुसि त ही जेका बि पॉलिसी जुड़नि थियूं जी इहे सिर्फ़ु खाना पूरी आहे, इन में को बि अमल दख़ल न आहे। जेके मथे सियासतदान वेठा आहिनि सिर्फ़ु टाइम पास करण लाइ ऐं ॿिए जे पॉलिसीअ खे रद्द करे नई पॉलिसी ॾियण लाइ, बाक़ी हुन ते अमल कराइण लाइ को वीचार न आहे। वॾी महिरबानी मुख्तियार वांजी। मुख्तियार बि साॻी ॻाल्हि कई, असां जेके कॉल्स अचनि पियूं माण्हू अॻु में ई जेको आहे सो पंहिंजो तहफ़ुज़ात जेके आहिनि से पंहिंजी ॻणती जो इज़हार कंदा त इहे कानून त ठहियो आहे पर ते अमल दरामद न थींदो, छो त असां वटि हेठां खां वठी मथे ताईं जेको सिस्टम आहे उहो इंतिहाई करप्ट आहे। मेरिट जी लताड़ कई वई आहे, उन में करप्शन एतिरी आहे। ऐं जेका वई त इहा फंडनि जी ॻाल्हि तव्हां कई हुई त इहे फंड जेके स्कूल मैनेजमेंट कमेटी जेके मिलनि था या मुख़्तलिफ़ मद में जेके फंड इन्हनि खे मिलनि था, जेका ग्रांट मिले थी, इन्हनि जी मॉनिटरिंग कीअं थींदी, इन्हनि जो ऑडिट जो सिस्टम कीअं हूंदो आहे? छो त इहे फंड अगरि सही यूटिलाइज़ थियनि त शायदि इहा सूरत हाल न थिए। इहे फंड ॿियनि मामलनि में इहे जेके आहिनि से गोबियूं हयूं थियूं वञनि, हड़प थी था वञनि पिया। इहो सभिनि ॾिसो न, हिन जी जेको ऑडिट सेम ईअं थींदी आहे जीअं ॿियनि डिपार्टमेंट्स जूं थींदियूं आहिनि त उहा हिते एतिरो ख़र्चु कयोसीं हर शइ। त स्कूल मैनेजमेंट कमेटीज़ जेके आहिनि उन्हनि जी बि ऑडिट जेको आहे ऑडिटर जनरल ऑफ सिंध कंदो आहे, ठीकु आहे। उन जी ऑडिट जेकी थींदी आहे सॼी उहो बाद में जेको आहे पब्लिक अकाउंट्स कमेटी में ईंदा आहिनि। जेके पैरास ठाहींदा आहिनि त हिननि ते असांखे एतिरो एतिरा था, इहे जेको आहे हिननि जा बिल पेश कोन कया विया, SMC जेके ख़र्च कया उन जा बिल बि कोन पेश कया विया ऐं मुख़्तलिफ़ माना जेके सबब ॾिना वेंदा उन ते हिकिड़े ऑडिट माना पहिरां ठाहिया वेंदा। इन ते ॻाल्हायूं था, वरी कॉल वठी वठूं। हेलो वालेकुम सलाम। अदा केरु पिया ॻाल्हायो, किथां पिया ॻाल्हायो? अदी मां फैज़ ॻाल्हायां ॻोठ के बि सकरन मां। जी फैज़, छा चवंदो? अदी मां जो इहो अर्ज़ु आहे त मुंहिंजे अकुल जे अकाबरनि खां त कॾहिं था चवनि त पढ़ाइण जे लाइ आर्मी घुरायो, कॾहिं था चवनि त इलेक्शन जे लाइ आर्मी घुरायो, किथे था पंधु पाण खां कोन थो पहुचे, मयारूं गोॾनि ते को था चवनि त वॾेरो को कोन्हे, को भुट्टे साहब बेनज़ीर साहब खां पोइ वॾेरे कंहिंजी बि रुकावट जे पंहिंजी चवे त कान्हे का। ॿी ॻाल्हि इहा त तव्हीं जेको सज़ाऊं था रखंदा जेके असेंबलियुनि में, इन सज़ा जे बदिले तव्हां सिर्फ़ु हिकिड़ो ई जेकी शइ तव्हां करे छॾियो त महिरबानी करे बाबा जेसि ताईं तव्हांखे लाइट जी कनेक्शन खपे वापदा वारा स्कूल जो NOC वठी अचनि त हिन जा ॿार स्कूल में पढ़ंदड़ आहिनि। जेकॾहिं हुनखे टेलीफोन जी लाइन वठणी आहे त उन जे लाइ पोइ उते जो सर्टिफिकेट उतां जो हेडमास्टर जो मस्तु करे छॾी। जेकॾहिं उनखे NIC ठाराइणी आहे, मक़सद त का बि शइ आहे उन जे लाइ सर्टिफिकेट स्कूल जो हेडमास्टर जो मस्त हुजे, पाण ई ऑटोमेटिक ॿार मजबूर थी मोकिलींदा ॿार। बाक़ी ज़बरदस्ती जेको असीं उन्हनि सां कंदासीं सज़ा न, अॼु ताईं केर बि पंहिंजे माइट खे उते जेका कमेटी ठहंदी, मुंहिंजे ॿार जो ॿार उते पढ़े थो, मां जेकॾहिं उते कमेटी जो मेंबर आहियां, मुंहिंजो सौट मां साथ जेकॾहिं नथो मोकिले थी त मां उन ते कहिड़ो एक्शन खणंदुसि? मां पंहिंजा राज बरादरियुनि में वेही जहिड़ा कराईंदुसि। तंहिंजे करे इन जे बजाए मथां खां कानून अहिड़ो ठाहियो वञे त जेसि ताईं स्कूल जो हेडमास्टर उतां जे एरिया जो सर्टिफिकेट नथो ॾे, जेसि ताईं का बि शइ इशू न थींदी, उनखे न लाइसेंस कंहिं शइ जो मिलंदो, न उनखे का लाइट जी कनेक्शन मिलंदी, न उनखे मक़सद शनाख्ती कार्ड जेकॾहिं हुनजो ख़तमु थी वियो आहे, मुदो ॿियो दफ़ो हुनजो थींदो, माना हर ॻाल्हि में जेका आहे उनजो सर्टिफिकेट हिन जा ॿार हेतिरा आहिनि ऐं हेतिरा स्कूल में पढ़नि पिया, उन्हनि जी एज इहा इन क्लास में। महिरबानी अदा। फैज़ ॾाढी सुठी असांखे तजवीज़ ॾिनी, बहितरीन। माना असांजे सिंध जा माण्हू एतिरो शऊर रखनि था या तालीम जे हवाले सां एतिरो इन मामले खे सीरियस वठनि था, चाहिनि था त असांजा ॿार पढ़नि ऐं जेको बिल पेश थियो आहे त इन ते अमल थी सघे, उन लाइ जेके तजवीज़ूं असांखे मिलनि पियूं, ख़ासि करे इहे तजवीज़ तमामु बहितरीन हुई। छा ख़्यालु आहे तव्हांजो वहीद? सभिनि ॾिसो न, फैज़ जेकी तजवीज़ ॾिनी आहे तमामु ज़बरदस्त आहे। ॾिसो न, स्कूल मैनेजमेंट कमेटी में जेके चेयरमैन जेको चूंडियो वेंदो, ज़ाहिर आहे उतां जो रवासी हूंदो, ॻोठदारी में ज़ाहिर एतिरो त ख़्यालु रखियो वेंदो न। ज़ाहिर आहे सिफ़ारिश ते कार्रवाई जेको आहे चीफ ऑफिसर या जेको बि काउंसिल जो जेको हाणे फ़िलहालु त सुप्रीम कोर्ट में हलंदड़ आहे मामिलो, तइ न थियो आहे त
कॉर्पोरेशन हूंदियूं या काउंसिल हूंदियूं त उहो बि कार्रवाई SMC जे चेयरमैन जी सिफारिश ते कंदो त बाबा जेको हीउ मसइलो आहे वालदेन फलाणो जेको आहे स्कूल नथो मोकिले ॿारनि खे त हिन जो रीज़न हीअ आहे रिपोर्ट उन ते कार्रवाई थींदी ठीकु आहे सुभाणे हिकिड़ी ॾिसो न हिन में UC में वेठा आहियूं पाण चेयरमैन खे बि उते रहणो आहे ॻोठदारी आहे ज़ाहिर आहे खोड़ सा मजबूरियूं आहिनि मूंखे मुमकिन कोन थो लॻे त बाक़ाइदा जेको आहे शफ़ाफ़ नमूने सां SMC जेको आहे रिपोर्ट ॾेई सघनि ऐं जेको फंडनि ते पाण ॻाल्हायूं फंड जेको आहे न ॿियनि सभु समूरनि जेको आहे स्कूल जे SMC चेयरमैननि खे NJV स्कूल कराची जेको आहे हले पियो उन मां सबक़ु सिखणु घुरिजे उन तमामु ज़बरदस्त नमूने पियो हले शानदार नमूने सां यूटिलाइज़ पिया थियनि फंड इन मां सबक़ु सिखणु घुरिजे बाक़ाइदा ऐं ॿियो जेको आहे न स्कूल मैनेजमेंट कमेटी जी हले पियो ज़िक्र त फंडनि जे हवाले सां तमामु वॾी हिकिड़ी रिपोर्ट बि थी चुकियूं आहिनि असां बि करे चुका आहियूं रिपोर्ट इहे शयूं त अच्छा वहीद असां सां कॉल आहे कॉल वठी वठूं हेलो अदी सबीन अस्सलाम वालेकुम वालेकुम अस्सलाम जी केरु पियो ॻाल्हायो डॉक्टर गज़ाला रहमान आहियां जी डॉक्टर साहिबा मुंहिंजो कनेक्शन तालीम सां आहे ऐं मूं तमामु गौर सां तव्हांजो प्रोग्राम ॿुधो जी ऐं चवणु थी चाहियां त जिन्हनि मुल्कनि में जेके तरक़ी याफ़्ता मुल्क आहिनि हुननि में ही स्कूल मैनेजमेंट कमेटी एक्चुअली हिकिड़ी बोर्ड थींदी आहे जंहिंमें वालिदैन माइट ऐं टीचर्स ऐं ॿिया जेके इंटरेस्टेड हूंदा उन स्कूल में उहे हिकिड़े बोर्ड ते वेहंदा आहिनि ऐं यू नो दे मॉनिटर वेरी केयरफुली हू डेली इन्वॉल्व थींदा आहिनि स्कूल में त हर हिकिड़े स्कूल में हू निगाह रखंदा आहिनि त का अहिड़ी ॻाल्हि न पई थिए जेके स्टैंडर्ड जे ख़िलाफ़ हुजे सो हिननि जो कनेक्शन तमामु क्लोज थींदो आहे and it is like a small government that is watching over one particular school. The era हजार for example California में वो ॾिठो आहे closely तमामु सुठी तरह सां ही हलंदा आहिनि त ही जेका लास्ट तजवीज़ हुई this is very close to what is happening in developed countries. वॾी महिरबानी डॉक्टर साहिबा जी सभिनि ॾिसो डॉक्टर साहिबा जेको ॻाल्हि कई पहिरियां मां इहा ई ॻाल्हि कई त साईं जेको आहे मुंहिंजे ख़्याल में अलाए किथां फ़ोन कयो सेकंड मां या जेको आहे 7 मां फ़ौज जी ज़रूरत कोन्हे का हाणे गवर्नमेंट तव्हांखे SMC खे वालदेन खे जेको आहे बिल्कुलु जेको आहे बाख़्तियार बणायो आहे जेको आहे उनखे 2/3 जेको आहे हुन में मेजॉरिटी ॾिनी वई आहे SMC जेकी आहे कमेटी आहे हुन में पोइ बि जेकॾहिं तव्हां जेको आहे ॿियनि ते भाड़ियो ऐं गफ़लतूं तव्हां जूं हुजनि वालदेन जूं ऐं चओ त जेको आहे जेको आहे फलाणो जेको आहे चीफ ऑफिसर आहे या एडमिनिस्ट्रेटर जेको बि चओ हुनखे तव्हां उन्हनि जे करे जेको आहे करप्ट आहिनि हीअं आहिनि उन्हनि जे करे जेको आहे हीउ सिलसिलो कोन हली सघंदो इन ते इम्प्लीमेंट कोन थी सघंदो इहो सरासर ग़लति आहे डॉक्टर साहिबा जी जेकी ॻाल्हि कई मां 100% जेको आहे मुतफ़िक़ आहियां हुन सां अच्छा वहीद ते मौज़ू त तमामु वॾो आहे इन में खोड़ सारा अञा अहिड़ा मसइला हुया जेके असां डिस्कस न करे सघियासीं जेके वक़्त जी घटिताई जे करे रहिजी विया लाज़मी प्रोग्राम खे ख़तमु करिणो आहे वक़्त जी थोराई जे करे असां वधीक शयूं नथा डिस्कस करे सघूं पर ज़रूरु कंहिं ईंदड़ प्रोग्राम इन्हनि ते ॻाल्हाईंदासीं नाज़रीन प्रोग्राम जो वक़्तु ख़तमु पियो थिए सिंध असेंबली में जेको अॼु बिल पेश कयो वियो तमामु बहितरीनु पेश कयो वियो पर ज़रूरत इन ॻाल्हि जी आहे त इन ते अमल कीअं करायो वेंदो इन ते अमल कीअं थी सघंदो असां वटि सिंध में हज़ारनि जी तादाद में स्कूल बंदि पियल आहिनि आख़िर तालीम जी तबाही जो ज़िम्मेदार केरु आहे असांजी हुकूमत असांजा सियासी इदारा असांजा समाजी इदारा असांजा माण्हू या असां पाण नाज़रीन जेकॾहिं 5 ई अंसर जेके आहिनि से मुस्बत रुख़ में पंहिंजो किरदारु अदा कनि त तालीम जो जेको ॿेड़ो ॿुॾी वियो आहे उनखे तारे सघिजे थो पंहिंजी मेज़बान सभिनि मेमण खे ॾींदा इजाज़त अला वाहे।